बाबा ईद में बाक़ी कुछ नहीं बचा आहिनि। मुंहिंजे सभिनी दोस्तनि कपिड़ा वरिता आहिनि, सिर्फ़ु बाबा मूं न आहिनि वरिता। छा बाबा हिन ईद ते मूंखे कपिड़ा कोन वठी ॾींदे? पुट तोखे त ख़बर आहे 15 ॾींहं थी विया आहिनि त मां बेरोज़गार आहियां। दुआ कर किथे कमु मिली वञे, पोइ ईद जा कपिड़ा पाण वठंदासीं। महांगाई बि वधी वई आहे, जेको कमायूं था उहो खाई था वञूं। बाबा अलाह कंदो तोखे किथे कमु मिली वेंदो। मूंखे लॻे थो त ही ग़रीब आहिनि ऐं हिननि खे सख़्तु पैसनि जी ज़रूरत आहे। हा, हिननि जी मां मदद वञी कयां। न न ईअं न, हिननि जी मदद मां अहिड़े तरीक़े सां कयां त जीअं हिननि खे महसूसु न थिए त असांखे ही पैसा कंहिं ॾिना आहिनि। मदद करण वारो त रब जी ज़ात आहे, मां त हिकु मामूली इंसानु आहियां। हा, हिननि जी मदद अहिड़े तरीक़े सां कयां त हिननि खे ख़बर ई न पवे। मां ईअं थो कयां, कुझु पैसा खणी ज़मीन ते उछलाए छॾियां थो ऐं हिननि खे ख़बर ई न पवंदी त ही पैसा कंहिं उछलाया आहिनि। हा, ईअं ई कयां। पुट उथ त हलूं घर। हा बाबा। बाबा साईं ही ॾिस, पाण खे पैसा लॻा आहिनि। मूंखे लॻे थो अलाह साईं पंहिंजी दुआ क़बूल करे वरिती आहे। हा पुट, अलाह पाक बाज़ारो आहे, हर इंसान में वसंदो आहे। हाणे पंहिंजी अलाह पाक मदद कई आहे। हल त तोखे मां ईद जा कपिड़ा वठी ॾियां ऐं घर जे लाइ राशन बि वठूं। हा बाबा, अलाह पाक वॾो बाज़ारो आहे, हू क़ादिर करीम आहे। बाबा साईं हू बुख ते उथारींदो आहे और बुख ते सुम्हाईंदो न आहे। बाबा साईं हा पुट, वो रहीम ऐं करीम आहे। हल त हलूं।